आगा के अवां खे कोयटा जे इलाइक़े सब्ज़ल रोड कब्रिस्तान भरिसां घर अंदरि खूह खोटण दौरान साह ॿुसाटजण सबबि ॿ पोरियत फोती विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया कोयटा जे इलाइक़े सब्ज़ल रोड कब्रिस्तान भरिसां घर अंदरि खूह खोटण दौरान साह ॿुसाटजण सबबि ॿ पोरियत फौत थी विया। बलोचिस्तान जे इलाइक़े सिबी में दुकान जी शटरिंग दौरान कमु कंदे बिजली जो करंट लॻण सबबि हिकु पोरियत फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थियो। फौती जी सुञाणप पोरियत इरफान तौर थी। ज़ख़्मी दाइम ख़ान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोयटा जे इलाइक़े सब्ज़ल रोड कब्रिस्तान भरिसां घर अंदरि खूह खोटण दौरान साह ॿुसाटजण सबबि ॿ पोरियत फौती विया आहिनि। ॿिए पासे बलोचिस्तान जे इलाइक़े सिबी में दुकान जी शटरिंग दौरान कमु कंदे बिजली जो करंट लॻण करे हिकु पोरियत फौत पियो। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच खां। आज़ाद, वाक़े बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ये कोयटा बलोचिस्तान के सिबी वाले इलाइक़े लियाकताबाद में दुकान की शटरिंग में कम कंदे इन पोरियतन के बिजली जी करंट लगी वही, जै सबब बई पोरियत दुकान में किरी पिया बिजली पिया, जिनके इलाइक़े वासन सिबी अस्पताल मुंतकिल करायो, जिते एक पोरियत फौत थी है। ॿियो उहा इंतहाई ज़ख़्मी थी पई, जंहिंजी इलाज इन वक्त सिबी अस्पताल में जारी है। जो फौत थी है उन फौत थी जी सुञाणप इरफान तौर थी है। फौती जो लाश की ज़रूरी कार्रवाई बाद लाश वापस हवाले किया है। ज़ख़्मी है दाइम खान, उनके गणती जो हालत में कोयटा रेफर किया है। मां के बुधाईंदो हलां ॿियो जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे कोयटा जे इलाइक़े सब्ज़ल रोड निंड कब्रिस्तान वटि घर अंदरि खूह खटंदड़ ॿ पोरियत खूह जे अंदरि किरी साह ॿुसाटजण फौत थी विया आहिनि। इतला मिलण ते रेस्क्यू टीमूं पुलिस वाक़े वारे ठीकु आहे आज़ाद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां गॾु।